अस्सलाम वालेकुम नाज़रीन, 30 टीवी न्यूज़ के मलिकार और यहाँ मानवी टीम सबका पेरी शामिल का नाज़रीन हेडलाइंस। धरणों पर जलसो करे हलियावी दासी तरीके इंसाफ में हुकूमत में मुआहिदो तय थी वियो। ज़रीन मौसू पीटीआई जे अगवान हुकूमती टीम से 2.5 कलाकनि ताईं ॻाल्हियूं कयूं। इमरान खान पारां मुआहिदे ते रज़ामंदी ज़ाहिर करण बाद रस्तनि ते बिहारियुनि रुकावटूं हटाई वेंदियूं। पीटीआई पाण शाबीन कुरैशी हुकूमत सां कंहिं बि क़िस्म जो मुआहिदो करण जी तहदीद करे छॾी। शाबीन कुरैशी चयो आहे त सांचो बस हिकु मुतालबो आहे, फौरी तौर आम चूंडूं कराई वञनि। पुलिस पीटीआई जे लॉन्ग मार्च के मुख़्तलिफ़ हंधनि ते रोके वरितो। लाहौर जे बती चौक ते पीटीआई कारकुननि पारां रुकावटूं हटाइण तां चकरियूं। इलाइक़ो मैदान जंग भरिजी वियो। डॉक्टर यास्मीन राशिद जी गाॾीअ जा शीशा भॼी पिया। पुलिस डॉक्टर यास्मीन राशिद ऐं अंदलीब अब्बास खे गिरफ़्तार करण बाद आज़ाद करे छॾियो। कारकुननि जो पुलिस ते पथराव, पुलिस पारां मुश्तल कारकुननि ते शैली। रावी पुल वटि बि कारकुन रुकावटूं हटाए छॾियूं। मियांवाली जे मुस्लिम कॉलोनी रेलवे फाटक वटि पीटीआई कारकुननि इंतजामिया पारां लॻायल जंजीरूं तोड़े अॻिते रवाना थी विया। पुलिसूं फैज़ाबाद इंटरचेंज वटि कारकुननि सां चकरियूं, गोढ़ा आणींदे शेल फायर। कारकुननि जो पथराव, ट्रेन वसीले रुकावटूं हटाइण जूं कोशिशूं जारी। इस्लामाबाद में डी चौक ऐं रेड ज़ोन वारनि इलाइक़नि जो कंट्रोल संभालण लाइ रेंजर्स ऐं एफसी जा ताज़ा दमदस्ता पहुची विया। पीटीआई जे लॉन्ग मार्च खे रोकण लाइ नंढनि वॾनि शहरनि जा दाख़िली ऐं ॿाहिरि वञण वारा रोड रस्ता सील। रावलपिंडी, अटक, झेलम ऐं चकवाल जो समूरनि ज़िलनि सां राब्तो कटिजी वियो। इस्लामाबाद ॾांहुं वेंदड़ रोड रस्ता बि रुकावटूं ऐं रंडकूं बिहारे बंदि कया विया। मोटरवे M2, 3 ऐं 4 ते बि कंटेनर्स लॻाया विया। जीटी रोड, इंदरिया, झेलम ऐं चना पारां रस्ता बि बंदि। इंतज़ामिया बस अॾा बि बंदि करे पब्लिक ट्रांसपोर्ट बंदि कराए छॾी। पीटीआई जे लॉन्ग मार्च की क़यादत लाइ इमरान खान कंटेनर में वली इंटरचेंज खां सवाबी पहुची वियो। इमरान खान वीडियो बयान में जारी कंदे चयो आहे त पेशावर खां लॉन्ग मार्च जी शुरूआत करे छॾी आहे। ही हक़ीक़ी आज़ादी जी जंग आहे। आवाम इस्लामाबाद पहुचण जे करे ज़रीन मौसम इमरान खान लॉन्ग मार्च में रुकावट पवण सबब KPK जे वॾे वसील महमूद खान जे हेलीकॉप्टर वसीले इस्लामाबाद पहुचंदो। किथे आहिनि 2 लख माण्हू? सॼे मुल्क मां मुश्किल सां 500 माण्हू बि ॿाहिरि न निकिता आहिनि। लॻे थो त हिन भेरे ख़ैबर पख्तूनख्वा जे अवाम किथे खान जी ॻाल्हि कन न धरियो आहे। सुठी ॻाल्हि आहे, आवाम किथे खान खे न रुॻो सुञाणे वरितो आहे पर संदसि रस्ता रोक बि करे छॾी आहे। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ पंहिंजे बयान में चयो आहे त कारकुन तेज़ उस में रोडनि ते ख़्वा थी रहिया आहिनि ऐं मौसू हेलीकॉप्टर में सवार आहे। इहा सुठी ॻाल्हि नाहे। सुप्रीम कोर्ट पीटीआई के जज जे लाइ मुतबादिल जगह फराहम करण ऐं ट्रैफिक प्लेन ठाहे रिपोर्ट जमा कराइण जो हुकुम। इस्लामाबाद हाई कोर्ट पार जी दरख़्वास्त ते सुप्रीम कोर्ट जी 3 रुकनी बेंच पारां ॿुधणी। जस्टिस मज़हर अली अकबर नक़वी रिमार्क्स ॾींदे चयो आहे त गृह सेक्रेटरी ऐं IG इस्लामाबाद पंहिंजी पॉलिसी ते नज़रसानी कनि। जस्टिस मज़हर अली अकबर नक़वी IG इस्लामाबाद खे मुखातिब थींदे चयो त IG साहब अवाम खे मुक़रर थे 4 ॾींहं थिया आहिनि।
अवा ते पहिरीं केतिरनि केसनि इल्ज़ामनि जो वार आहे। अवा पंहिंजी ज़िम्मेवारियुनि खे सम्झो ऐं पूरो कयो। इस्लामाबाद हाई कोर्ट पीटीआई जे समूरनि गिरफ़्तार कारकुननि खे फौरी आज़ाद करण जो हुकुम विझी ॾियो। डीसी इस्लामाबाद अदालत खे ॿुधायो त 7 ॼणनि खे एमपीओ ते हिरासत में वरितो वियो। चीफ जस्टिस अतरमुल्ला चयो त जॾहिं का कार्रवाई नाहे थी तव्हां गिरफ़्तारियूं कीअं करे सघो था। जेकॾहिं रिपोर्ट आहे त मेट्रो स्टेशन खे नुक़सान पहुचाए वेंदो तव्हां उन्हनि खां छो रिमांड वठो। इस्लामाबाद हाई कोर्ट समूरनि गिरफ़्तार माण्हुनि जे केसिस ते नज़रसानी जा हुकुम जारी करे छॾिया।